ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 7/4/2024। अव्यक्त वार्ताला जो रिवाइज़ को 6/3/99। संपूर्ण पवित्र ठही करे संस्कार मिलन मनाइण, इहे ई सची होली खेॾणु। अॼु होली जे समय जी मुरली आहे। संपूर्ण पवित्र ठही करे संस्कार मिलन मनाइण, ये ही सच्ची होली आहे। अॼु बाप दादा चारों ओर जे पंहिंजे होलीएस्ट हाईएस्ट ॿारनि खे ॾिसनि पिया। विश्व में सभिनि खां हाईएस्ट ऊची ते ऊची श्रेष्ठ आत्मायूं तव्हां ॿारनि जे सवाइ ॿियो कोई बि न आहे। विश्व में सभिनि खां हाईएस्ट ऊची ते ऊचा श्रेष्ठ आत्मायूं तव्हां ॿारनि जे सवाइ ॿियो कोई बि न आहे। शुजी बाप सभिनि खां ऊची ते ऊची शुजी तव्हां सभिनि खां ऊची ते ऊची बाप जा ॿार आहियो। सॼे कल्प में चकर लॻाए करे ॾिसो त सभिनि खां ऊचे मर्तबा वारो ॿियो कोई नज़र ईंदो आहे। राज्य अधिकारी स्वरूप में बि तव्हां राज्य स्वरूप में बि तव्हां वटि ऊचे राज्य अधिकारी ठहियो। राज्य अधिकारी स्वरूप में भी तव्हां ऊचा राज्य अधिकारी ठहिया हो न। पोइ पूजन गायन में भी ॾिसो, जेतिरी पूजा विधि पूर्वक तव्हां आत्माउनि जी थींदी आहे उनखां ज़्यादा ॿियो कंहिंजी बि न थींदी आहे। वंडरफुल राज ड्रामा जो केतिरो श्रेष्ठ आहे जो तव्हां स्वयं चैतन्य स्वरूप में हिन समय पंहिंजे पूज्य स्वरूप खे नॉलेज जे द्वारा ॼाणंदा बि आहियो, ॾिसंदा बि आहियो। चैतन्य स्वरूप में हिन समय पंहिंजे पूज्य स्वरूप जे खे नॉलेज द्वारा ॼाणंदा बि आहियो, ॾिसंदा बि आहियो। हिकु तरफ़ तव्हां चैतन्य आत्मायूं ऐं ॿियो तरफ़ असांजा जड़ चित्र पूज्य स्वरूप में आहिनि। पंहिंजे पूज्य स्वरूप खे ॾिसो था, जड़ स्वरूप में बि आहियो, चैतन्य में बि आहियो। त वंडरफुल खेल आहे न। ऐं राज्य जे हिसाब सां बि सॼे कल्प में निर्विघ्न अटल अखंड राज्य हिकु तव्हां आत्माउनि जो ई हलंदो आहे। राज्य त ॾाढा ठाहींदा आहिनि, लेकिन तव्हां विश्व राजन जी रॉयल फैमिली में फैमिली सभिनि खां श्रेष्ठ आहे। त राज्य में बि हाईएस्ट पूज्य स्वरूप में बि हाईएस्ट। ऐं हाणे संगम ते परमात्मा वर्सी जे अधिकारी, परमात्मा मिलन जे अधिकारी, परमात्मा प्यार जी अधिकारी, परमात्मा परिवार जी आत्मायूं ॿियो कोई ठाहींदो आहे। संगम ते बि असांखे परमात्मा जी वर्सी जा अधिकारी ठहिया आहियूं, मिलन जा अधिकारी, परमात्मा प्यार जा अधिकारी, परमात्मा परिवार जी आत्मायूं ॿियो कोई ठाहींदियूं आहिनि। तव्हां ई ठहिया आहियो, ठही विया आहियो या अञा ठहो था, ठही विया आहियो। ऐं हाणे त वर्स वठी करे संपन्न ठही बाप सां गॾु गॾु पंहिंजे घर में बि हलण वारा आहियो। संगम जो सुख, संगम युग जी प्राप्ति, संगम युग जो समय सुहानो लॻंदो आहे न, ॾाढो प्यारो लॻंदो आहे न। राज्य जे समय खां बि इहे संगम जो समय प्यारो लॻंदो आहे। राज्य में त बाबा न हूंदा, हाणे त बाबा बि आहिनि, विश्व जी सर्व आत्मायूं बि आहिनि। प्यारो आहे या जल्दी वञणु चाहींदा आहियो? पोइ पुछंदा छो आहियो बाबा विनाश कॾहिं थींदो? सोचंदा आहिनि न, पतो न विनाश कॾहिं थींदो, छा थींदो, असां काॾे वेंदासीं। बाप दादा चईंदा आहिनि जाॾे बि हूंदव यादि में हूंदव, बाप सां गॾु ई हूंदव। साकार में व आकार में साथ हूंदव त कुझु न थींदो। साकार में कहानी ॿुधाई आहे न, बिल्ली जा पुंगड़ा भट्टी में हुया, हूंदे उहे बि सेफ रहिया या जली विया, सभु सेफ रहिया न। त तव्हां परमात्मा जो ॿार जो साथ हूंदा बुद्धि द्वारा, उहे सभु सेफ रहंदा। अगरि ॿियो किथे बुद्धि हूंदी त कुझु न कुझु सेक लॻंदो, कुझु न कुझु प्रभाव थींदो। साथ में कंबाइंड हूंदव त हिकु सेकेंड बि अकेलो न हूंदव त सेफ रहंदव। कॾहिं कॾहिं कामकाज या सेवा में अकेलो अनुभव कंदा आहियो, छा करूं, अकेला आहियूं, ॾाढो कमु आहियूं, पोइ थकिजी बि वेंदा आहियूं। त बाप खे छो न साथी ठाहींदा आहियो? 2 भुजा वारो खे साथी ठाहे ॾींदा आहियो, 1000 भुजा वारनि खे छो न ठाहींदा आहियो?
कोई ज़्यादा सहयोग ॾींदो आहे, केरु ज़्यादा सहयोग ॾींदो? 1000 भुजा वारो बाबा या 2 भुजा वारे साकारी साथी? संगम युग ते ब्रह्मा कुमार कुमारियूं अकेला न थी सघंदा आहिनि। सिर्फ़ु जॾहिं सेवा में कर्म योग में ॾाढो बिज़ी थी वेंदा आहियो त साथ बि भुलिजी वेंदा आहियो। पोइ थकिजी पवंदा आहियो, पोइ चवंदा आहियो थकिजी पियासीं, हाणे छा करूं? थको न। जॾहिं बाप दादा असांखे सदा साथ ॾियण जे लाइ आया आहिनि, परम धाम छॾे करे आया आहिनि, सुम्हंदे जागदे कर्म कंदे सेवा कंदे साथ ॾियण लाइ आया आहिनि न। ब्रह्मा बाप बि तव्हां सभिनि खे सहयोग ॾियण लाइ अव्यक्त थी विया आहिनि। व्यक्त रूप सां अव्यक्त रूप में सहयोग ॾियण जी रफ़्तार ॾाढी तीव्र आहे। इन करे ब्रह्मा बाप सां बि पंहिंजो वतन ब्रह्मा बाप बि पंहिंजो वतन चेंज करे ॾिनई। त शिव बाप ऐं ब्रह्मा बाप ॿई हर समय असां सभिनि खे सहयोग ॾियण लाइ सदा हाज़िर आहे। पंहिंजी तव्हां सोचो बाबा ऐं सहयोग अनुभव कंदव। अगरि सेवा 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 सिर्फ़ु उहो ई यादि रही त बाबा किनारे में वेही ॾिसण लाइ अलॻि करे ॾींदा आहिनि। बाबा खे किनारे में विहारे ॾिसण लाइ अलॻि करे ॾींदा आहिनि त बाबा बि साक्षी थी करे ॾिसंदा आहिनि। ॾिसूं छा केसि ताईं अकेला करनि था। उहो बि अचिणो त हिते ई आहे, त साथ न छॾो। पंहिंजी अधिकार ऐं प्रेम जी सूक्ष्म रस्सियुनि सां बंधे करे रखो, ढिलो न छॾो। स्नेह खे ढिलो करे ॾींदा आहियो, अधिकार खे थोरो सो स्मृति सां किनारो करे ॾींदा आहियो। त हीअं न करिणो आहे। जॾहिं सर्वशक्तिवान साथ जो ऑफर कंदा आहिनि त अहिड़ी ऑफर सॼे कल्प में मिलंदी न। त बाप दादा बि साथी थी करे ॾिसंदा आहिनि। अच्छा, ॾिसूं केसि ताईं अकेलो रहनि था। त संगम युग जे सुख ऐं सुवेझे खे इमर्ज करो। बुद्धि बिज़ी रहंदी आहे न, त बुद्धि त बिज़ी थियण जे कारण स्मृति इमर्ज थी वेंदी आहे। तव्हां सोचो सॼे ॾींहं में कंहिंखां बि पुछो कि बाप यादि रहंदो आहे या बाप जी यादि भुलिजी वेंदी आहे, त छा चवंदा आहिनि? न, इहे त राइट आहे कि बाप यादि रहंदो आहे, लेकिन इमर्ज रूप में रहंदो आहे या मर्ज रूप में रहंदो आहे। स्थिति छा थींदी आहे? इमर्ज रूप जी स्थिति या मर्ज रूप जी स्थिति, हिन में अंतर थी वेंदो आहे। इमर्ज रूप में यादि छो न रखंदा आहिनि? इमर्ज रूप जो नशो, शक्ति, सहयोग, सफलता ॾाढी वॾी आहे। अगरि इमर्ज रूप में यादि रहे था, असां बाबा खे हर कम में यूज़ करूं, बाबा जो साथ वठूं। बाबा हाणे ईअं करूं, बाबा हाणे ईअं करूं, बाबा हाणे ईअं करूं, त असांखे उहा शक्ति, सहयोग, सफलता ॾाढी मिलंदी। यादि त भूली न सघंदा आहियूं, छो जो हिकु जन्म जो नातो न आहे। चाहे शिव बाप सतयुग में साथ न हूंदा, लेकिन नातो त इहो ई रहंदो न, भूल न सघंदा आहियूं, इहा राइट आहे। हा, कोई विघ्न जे वश थी वेंदा आहिनि त भुलिजी वेंदा आहिनि, लेकिन वैसे जॾहिं नेचुरल रूप में रहंदा आहिनि त भुलिजंदा न आहिनि, लेकिन मर्ज रहंदो आहे। हिन करे बाबा चवंदा आहिनि बार बार चेक करो साथ जो अनुभव मर्ज रूप में आहे या इमर्ज रूप में आहे। प्यार त आहे ई न, प्यार टुटी सघंदो आहे छा? न, टुटी न सघंदो आहे। त प्यार जॾहिं टुटी न सघंदो आहे त प्यार जो फ़ाइदो उठायो न। फ़ाइदो उठाइण जो तरीक़ो सिखो। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि प्यार ई ॿारनि खे बाप जो ठातो अथनि। प्यार ई मधुबन निवासी ठाहींदो आहे न। चाहे पंहिंजे स्थान ते कीअं बि रहो, केतिरी बि महिनत करो, लेकिन पोइ बि मधुबन में पहुची वेंदा आहियो न। पोइ बि असां मधुबन में, हाणे त अव्यक्त मधुबन आहे न, अव्यक्त मधुबन में त पहुची वेंदा आहिनि। बाप दादा ॼाणंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि। कई ॿारनि खे कलयुगी सर्कमस्टेंसिस हुजण जे कारण टिकट वठण बि मुश्किल आहे, परंतु प्यार पहुचाए ॾींदो आहे। ईअं आहे न, प्यार में पहुची वेंदा आहे, लेकिन सर्कमस्टेंसिस त दिन प्रतिदिन वधंदा ई रहंदा। सर्कमस्टेंसिस त दिन प्रतिदिन वधंदा ई रहंदा। सची दिलि ते साहिब राज़ी त थींदो आहे न।
वो बि बाबा त राज़ी रहंदा आहिनि, लेकिन स्थूल सहयोग बि काथे न काथां कीअं मिली वेंदो आहे, चाहे डबल फॉरनर्स हुजनि चाहे भारतवासी हुजनि, सभिनि खे बाप जो प्यार सर्कमस्टेंसिस जी दीवार पार कराए ॾींदो आहे। ईअं आहे न, पंहिंजे सेंटर ते ॾिसो अहिड़ा ॿार बि आहिनि जो हितां खां वेंदा आहिनि, सोचंदा आहिनि पतो न ॿिए वर्ष वञी सघूं न वञी सघूं, न अची सघूं, लेकिन पोइ बि पहुची वेंदा आहिनि। इहो प्यार जो सबूत आहे। अॼु होली मनाए वरिती न, बाप दादा त होली मनाइण वारे होली हंसनि खे ॾिसंदा आहिनि। सभी ॿारनि जो हिकु ई टाइटल आहे, होलीएस्ट, अर्थात पवित्र। द्वापर खां वठी करे बि कॾहिं बि द्वापर खां वठी करे कहिड़े बि धर्मात्मा महात्मा सर्व खे होलीएस्ट न ठाहे अथनि, स्वयं ठहिया आहिनि, लेकिन पंहिंजे फॉलोअर्स खे साथियुनि खे होलीएस्ट न ठाहींदा आहिनि, पवित्र न ठाहींदा आहिनि। जिते पवित्रता, हिते पवित्रता ब्रह्मण जीवन जो मुख्य आधार आहे। पढ़ाई बि छा आहे, असांजो स्लोगन बि इहो ई आहे न, पवित्र ठहो योगी ठहो। स्लोगन आहे न, पवित्रता ही महानता आहे, पवित्रता ही योगी जीवन जो आधार आहे। पवित्रता ही महानता आहे, पवित्रता ही योगी जीवन जो आधार आहे। कॾहिं कॾहिं ॿार अनुभव कंदा आहिनि कि अगरि हलंदे हलंदे मनसा में बि अपवित्रता, वेस्ट, नेगेटिव परचिंतन जा संकल्प हलंदा आहिनि त केतिरो बि योग पावरफुल चाहींदा आहियूं, लेकिन थींदो न आहे वेस्ट, नेगेटिव परचिंतन जे कारण। श्री जरा बि अंश मात्र संकल्प बि कंहिं प्रकार जी अपवित्रता आहे, त जिते अपवित्रता जो अंश आहे उते पवित्र बाप जी यादि ठहरी न सघंदी आहे। जीअं आहे वैसे न आहे। पवित्र बाप जी यादि जो आहे, जीअं आहे उहा न अची सघंदी आहे। जीअं ॾींहुं राति इकठो न थी सघंदो आहे न, हिन करे बाप दादा वर्तमान समय पवित्रता जे मथां बार अटेंशन खिचवाईंदा आहिनि। कुझु समय पहिरियों बाप दादा सिर्फ़ु कर्म में अपवित्रता जे लाइ इशारो ॾींदा आहिनि, लेकिन हाणे समय संपूर्णता जो समीप अचे थो, इन करे मनसा में बि अपवित्रता जो अंश दोखो न ॾे, स्वप्न में बि न अचिणो खपे। हाणे अपवित्रता जी अविद्या थी वञे त मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क सभिनि में पवित्रता आवश्यक आहे। मनसा खे हल्को न करिणो आहे, छो जी मनसा ॿाहिरां खां ॾेखारे में न ॾींदी आहे, लेकिन मनसा ॾाढो दोखो ॾेई छॾंदी आहे। ब्रह्मण जीवन जो आंतरिक वरसो, सदा सुख शांती, मन जी संतुष्टता, हुन जो अनुभव करण लाइ मनसा जी पवित्रता खपे। अतींद्रिय सुख शांती, मन जी संतुष्टता जे लाइ असांखे मनसा सदा शुद्ध खपे। ॿाहिरि जे साधननि द्वारा व सेवा द्वारा पंहिंजे पाण खे ख़ुशि करणु, इहे बि पंहिंजे खे दोखो ॾियणु। बाप दादा ॾिसंदा आहिनि कॾहिं कॾहिं ॿार पंहिंजे खे हिन आधार ते सुठो सम्झी करे ख़ुशि सम्झी दोखो ॾींदा आहिनि, ॾियनि बि था, ॾींदा बि आहिनि। इहे बि हिकु गुह्य राज आहे कि असां ॿाहिरां खां भले ई तव्हांखे सेवा साधन मिलिया आहिनि, लेकिन संगम युग जो वरसो ई आहे अतींद्रिय सुख शांती ख़ुशी। हिन इंद्रियनि खां परे जो सुख शांती ख़ुशी मिलंदी आहे। छा थींदो आहे, बाप दाता ऐं दाता जा ॿार आहिनि त सेवा युक्त न बि आहे, मिक्स आहे। कुझु यादि, कुझु ॿाहिरां जे साधन व ख़ुशी जो आधार ते, दिलि जे आधार ते न, लेकिन दिमाग़ जे आधार ते सेवा कंदा आहिनि त सेवा जो प्रत्यक्ष फल उन्हनि खे मिलंदो आहे। छो जी बाप दाता आहे न, उहो हुन ख़ुशी में, उन में ई ख़ुशि रहंदा आहिनि कि वाह असांखे त फल मिली वियो, असांजी सुठी सेवा आहे। लेकिन वो मन जी संतुष्टता सदाकाल न रहंदी आहे।
ऐं आत्मा योग युक्त पावरफुल यादि जो अनुभव न करे सघंदी आहे, उन सां वंचित रहिजी वेंदी आहे। बाक़ी कुझु बि न मिलंदो आहे, ईअं न कुझु मिलंदो आहे लेकिन जमा न थींदो आहे, कमायो खायो ख़तमु। इन करे इहे बि अटेंशन रखिणो आहे कि असांखे अतीन्द्रिय सुख जी अनुभूति थिए थी, शांती ख़ुशी अनुभूति थिए थी। सभिनि खां ज़्यादा आहे कि जॾहिं असांजो जमा थींदो वेंदो आहे न, त हिकु त असां हल्को थींदा वेंदा आहियूं ऐं जीवन में हल्के जे कारण ख़ुशी जास्ती थींदी वेंदी आहे। सेवा ॾाढी सुठी करो था, फल बि सुठो मिली वियो त खायो ख़तमु, जमा न कयो। सुठी सेवा कई, सुठी रिज़ल्ट कढी निकिती, लेकिन उहो सेवा जो फल मिलियो, जमा न थियो। इन करे जमा करण जी विधि आहे मनसा वाचा कर्मणा सदा पवित्र रहो। मन में भी अपवित्रता जो अंश मात्र न हुजे। मनसा वाचा कर्मणा सदा पवित्र रहो। फाउंडेशन पवित्रता जो आहे न, सेवा में भी फाउंडेशन पवित्रता जो आहे। सेवा में भी फाउंडेशन बाबा चवनि था कोई भी भाव मिक्स न हुजे, स्वच्छ हुजे, साफ़ हुजे। फाउंडेशन पवित्रता, सेवा में भी फाउंडेशन पवित्रता है, स्वच्छ हुजे, साफ़ हुजे। ॿियो कोई भाव मिक्स न हुजे। भई असां बाबा सां गॾु बाबा जे कार्य में मददगार आहियूं। असां पंहिंजे बाबा खे यादि करे बाबा जी श्रीमत अनुसार कंदा हलो, पोइ फल जो भी मिले बाबा अर्पण। ॿियो कोई भाव मिक्स न हुजे। भाव में भी पवित्रता, भावना में भी पवित्रता। होली जो अर्थ ई आहे पवित्रता, अपवित्रता खे जलाइण। हिन करे पहिरों जलाईंदा आहियो, पोइ मनाईंदा आहियो। त हाणे असांखे अपवित्रता खे जलाइणो आहे, पोइ बाबा जे रंग में रंगी वेंदासीं। पोइ पवित्र ठही संस्कार मिलन मनाईंदासीं। त होली जो अर्थ आहे जलाइण। कंहिंखे जलाइण? अपवित्रता खे जलाइण। ॿियो छा करिणो आहे? मनाइणो कीअं आहे? ख़ुदि होली पवित्र ठहिणो आहे। पोइ पवित्र ठही करे संस्कार मिलन मनाईंदा रहो। संस्कार मिलन मनाईंदा रहो। ॿाहिरां वारा त गले मिलंदा आहिनि, लेकिन हिते त असांखे संस्कार मिलाइणो आहे। इहो ई मंगल मिलन आहे। त अहिड़ी होली मनाई या सिर्फ़ु डांस कई, गुलाब जल विधो, इहो बि सुठो आहे न। ख़ूब मनायो, बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि। गुलाब जल भले विझो, डांस भले करो, लेकिन सदा डांस करो। सदा डांस कहिड़ी थी सघंदी आहे? मन जी डांस। सिर्फ़ु 5-10 मिंटनि जी डांस न करो, हिक ॿिए जे गुणनि जो वाइब्रेशन फैलाइण। इहो गुलाब जल विझो, हिक ॿिए जे गुणनि जी वाइब्रेशन खे फैलायो। हिक ॿिए जे गुणनि जी वाइब्रेशन खे फैलायो। इहे गुलाब जल विझणो आहे। ॿियो जलाइणो त तव्हां ॼाणंदा ई आहियो छा जलाइणो आहे। हाणे ताईं बि जलाईंदा रहंदा आहियूं न। हाणे बि असां में जो बि कमी कमज़ोरी निकिरंदी रहंदी आहे, रोज़ु चेक करो। त रोज़ु चेक करो, रोज़ु जलायो, रोज़ु बाबा हिक ॿिए जे गुणनि जो वाइब्रेशन फैलायो, अर्थात गुलाब जल विझो। रोज़ु पंहिंजे पाण खे संपूर्ण पवित्रता जे नज़दीक लाहींदा रहो। बाबा चवंदा आहिनि हर वर्ष हथ उठाए करे वेंदा आहियो। हर वर्ष हथ उठाए करे वेंदा आहियो। बसि दृढ़ संकल्प थी वियो। बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि, हिमत रखंदा आहिनि। त हिमत ते बाप दादा मुबारक बि ॾींदा आहिनि। हिमत रखणु इहो बि पहिरों क़दम आहे न। लेकिन बाप दादा जी शुभ आशा छा आहे? समय जी डेट न ॾिसो, 5000 में थींदो, 2000 में थींदो, 2005 में थींदो, इहे न सोचो। हलो एवर रेडी न बि ठहो, लेकिन हिन करे बि बाप दादा हिन जे लाइ बि छॾे ॾींदा आहिनि। लेकिन सोचो बहुत काल जे संस्कार त खपनि न। चलो एवर रेडी न बि ठहो, हिनखे बि बाप दादा छॾनि था, लेकिन कोई बि आदत ॾाढे समय जी हुजणी खपे। तव्हां माण्हू ई ॿुधाईंदा आहियो बहुत काल जो पुरुषार्थ बहुत काल जे राज्य भाग्य अधिकारी ठहींदा आहिनि।
अगरि समय अचण ते दृढ़ संकल्प कयो त उहा समय अची करे दृढ़ संकल्प कयो अगरि के त बाबा असांखे चईंदा आहिनि कि बहुत काल जो अभ्यास बहुत काल जे राज्य भाग्य दिलाइण जे लाइ निमित ठहींदो आहे न। त इन करे बहुत काल जो पुरुषार्थ अगरि समय अचण ते दृढ़ संकल्प कयो त बहुत काल थी वियो या अल्पकाल थी वियो, कंहिं में गिनती थींदी, अल्पकाल में थींदी त अविनाशी बाप सां वरसो छा मिलियो, अल्पकाल जो। इन करे जंहिं समय बाबा जो चवनि था न हुन समय ई दृढ़ संकल्प करे छॾियो। ये सुठो लॻंदो आहे न लॻंदो आहे त बहुत काल जो अभ्यास खपे, केतिरो काल आहे उहो न सोचो। जेतिरो बहुत काल जो अभ्यास हूंदो ओतिरो अंत में बि दोखो न खाईंदव। बहुत काल जो अभ्यास न त हाणे जा बहुत काल जे सुख, बहुत काल जी श्रेष्ठ स्थिति जे अनुभव सां वंचित थी वेंदो। इन करे छा करिणो आहे, बहुत काल करिणो आहे। अगरि कंहिंजी बुद्धि में डेट जो इंतज़ारु आहे त इंतज़ारु न करो, इंतज़ाम करो, बहुत काल जो इंतज़ाम करो। जॾहिं असां पका थी वेंदासीं न त पोइ विनाश थींदो। छोकी बाबा चईंदा न मुंहिंजा ॿार पास विद ऑनर्स थी वञनि। त असांजो बहुत काल जो अभ्यास हर समय पास विद ऑनर्स थियण जॾहिं पको थी वेंदो त परिवर्तन थी वेंदो। डेट खे बि तव्हांखे लाहिणो आहे। समय त हाणे बि एवर रेडी आहे, कल्ह बि थी सघंदो आहे, लेकिन समय असांजे लाइ रुकल आहे। तव्हां संपन्न ठहो त समय समय जो पर्दो अवश्य हटी वेंदो। त जेतिरो बहुत काल जो अभ्यास करे ख़ुदि खे सदा पास विद ऑनर्स स्थिति ते स्थित कंदव ओतिरो पर्दो, समय जो पर्दो अवश्य हटंदो। असांजे रोकण सां रुकल आहे। राज्य अधिकारी त तयारु थी आहिनि, तख़्त त राज्य अधिकारनि खे त तयारु थियणो आहे न, तख़्त त ख़ाली न रहणो खपे न। छा अकेलो विश्व राजन तख़्त ते वेहींदो? हिन में शोभा थींदी छा? रॉयल फैमिली बि खपे, प्रजा बि खपे, सभु खपनि। सिर्फ़ु विश्व राजन तख़्त ते वेही वञे, ॾिसंदो रहे काॾे वई मुंहिंजी रॉयल फैमिली। इन करे बाप दादा जी हिकु ई शुभ आशा आहे कि सभु ॿार चाहे नए चाहे पुराणे जो बि आहिनि पंहिंजे खे ब्रह्म कुमार कुमारी कहलाईंदा आहिनि। चाहे मधुबन निवासी, चाहे विदेशी, चाहे भारतवासी, हर हिकु ॿार बहुत काल जो अभ्यास करे बहुत काल जो अधिकारी ठहे। कॾहिं कॾहिं न पसंदि आहे न हिकु हथ जी ताली उठायो। पुठियां वारा होशियार आहिनि, अटेंशन सां ॿुधनि था। बाप दादा पुठियां वारनि खे पंहिंजे अॻियां ॾिसनि था, अॻियां वारनि खे त आहिनि ई अॻियां। मेडिटेशन हॉल में वेही करे मुरली ॿुधनि था, हेठि वारा बाप दादा जे सिर जा ताज थी करे वेठा आहिनि, उहे बि ताली वॼाइनि था। हेठि वारनि खे त्याग जो भाग्य मिलणो ई आहे। असांखे ताकी सम्मुख वेहण जो भाग्य आहे ऐं हुननि खे त्याग जो भाग्य जमा थींदो आहे। अच्छा, बाप दादा बि हिकु आश ॿुधी, बाप दादा जी हिकु आश ॿुधी पसंदि आहे न। हाणे अॻिले वर्ष छा ॾिसंदव, ईअं ई पोइ बि हथु उठाईंदव। हथु भले उठायो, ॿ उठायो, परंतु मन जो हथु उठायो। हाणे अॻिले वर्ष बाबा असांखे बाबा चवनि था हाणे संपूर्ण पवित्र ठही करे हर सेकेंड हिन सृष्टि ते पाठ वॼायो। त बाबा चवनि था कि मन जो हथु उठायो, दृढ़ संकल्प जो हथु सदा जे लाइ उठायो। बाप दादा हिकु हिकु ॿार जे मस्तक में संपूर्ण पवित्रता जी चमकदी हुई मणी ॾिसणु चाहींदा आहिनि। हिकु हिकु ॿार जे मस्तक ते संपूर्ण पवित्रता जी चमकदी हुई मणी ॾिसणु चाहींदा आहिनि। नैननि में पवित्रता जी झलक, पवित्रता जा ॿ नैननि जा तारा रूहानियत सां चमकदा हुआ ॾिसणु चाहींदा आहिनि। बोल में मधुरता हुजे,
विशेषता अमूल्य बोल ॿुधणु चाहींदा आहिनि बाबा। कर्म में संतुष्टता। कल्ह जो वरदान बि हुयो न, त बाबा स्पष्टीकरण करनि था। नैननि में पवित्रता जी झलक। असांजा इहे 2 नैन रूहानियत सां चमकंदा हुआ ॾेखारे में ॾियनि। असांजा बोल मधुरता विशेषता अमूल्य बोल ॿुधणु चाहींदा आहिनि। कर्म में संतुष्टता निर्माणता सदा ॾिसणु चाहींदा आहिनि। भावना में सदा शुभ भावना, भाव सदा आत्मिक भाव। असां सभु आत्मायूं भाव आहियूं। सदा असांजे मस्तक सां लाइट जो फ़रिश्तेपन जो ताज ॾेखारे मिले। सदा असांजे मस्तक ते लाइट जो फ़रिश्तेपन जो ताज ॾेखारे मिले। त बाबा जी असांजो श्रृंगार करनि था, पवित्रता जो श्रृंगार करनि था। असांजा 2 इहे नैन रूहानियत सां चमकंदा हुआ ॾेखारे में ॾियनि। मस्तक ते संपूर्ण पवित्रता जी मणि। नैन रूहानियत सां चमकंदा हुआ। बोल मधुरता विशेष अमूल्य बोल। कर्म में संतुष्टता निर्माणता हुजणी खपे। भावना में सदा शुभ भावना, आत्मिक भाव, भाई भाई जी दृष्टि। सदा असांजे मस्तक ते लाइट जो फ़रिश्तेपन जो ताज ॾेखारे मिले। त बाबा सभिनि खे श्रृंगार कई। अनुभव थिए थो न, दिखाई ॾियण जो मतिलबु अनुभव थिए। ईअं दिखाई में न ॾींदो, परंतु दिखाई ॾियणु मतिलबु अनुभव थिए। ईअं सजी सजाई मूर्ति बाबा असांजी ॾिसणु चाहींदा आहिनि। अहिड़ी मूर्त ही श्रेष्ठ पूज्य ठहींदी आहे। अहिड़ी मूर्त ही श्रेष्ठ पूजनीय ठहींदी आहे। उहा त असांजे जड़ चित्र ठाहींदा आहिनि, लेकिन तव्हां चैतन्य चित्र, बाप त चैतन्य चित्र ॾिसणु चाहींदा आहिनि। बाबा चईं न बाबा चईं न पहिरियों कि इहो ई समय आहे जॾहिं असां पंहिंजो पूज्य स्वरूप बि ॾिसूं था ऐं चैतन्य स्वरूप बि ॾिसूं था। असांजी ई भक्त अलॻि अलॻि नाम रूप सां पूजा था करनि। दाता त बाबा ई आहे, लेकिन मूर्त असांजी ठाहे वेठा आहिनि। अच्छा चारो अॼु सदा बाप दादा सां गॾु रहण वारा समीप जा साथी, समीप जे सदा जा साथी, सदा बहुत काल जी पुरुषार्थ द्वारा बहुत काल जो संगम युगी अधिकार, भविष्य राज्य अधिकार प्राप्त करण वारा अति सेंसिबल आत्मायूं, सदा पंहिंजे खे शक्तियूं गुणनि सां सजी सजाए रखण वारी आत्मायूं, बाप जी आशाउनि जा दीपक आत्मायूं, सदा स्वयं खे होलीएस्ट हाईएस्ट ती में स्थित रखण वारी बाप समान अति स्नेही आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। सर्व विदेशी व देश में परे वेठे हुए भी सम्मुख अनुभव करण वारे त्याग जो भाग्य वठण वारे ॿारनि खे बि बाप दादा ॾाढो ॾाढो यादि प्यार ऐं नमस्ते था करनि न। जेका ॿार मधुबन में अचणु चाहींदा आहिनि, लेकिन कंहिं न कंहिं कारण सां उहे नथा अची पाइनि, त उन्हनि खे बि बाबा यादि प्यार ऐं नमस्ते था करनि। अच्छा, ओम शांति। वरदान समय के शिक्षक ठाहिण जे बजाय बाप के शिक्षक ठाहिण वारा मास्टर रची था ठहूं। कई ॿारनि खे सेवा जो उमंग आहे, लेकिन वैराग्य वृत्ति जो अटेंशन न आहे। हिन में अलबेलोपन हलंदो आहे, थींदो आहे, थी वेंदो, समय ईंदो त ठीकु थी वेंदासीं। ईअं सोचण अर्थात समय खे पंहिंजो शिक्षक ठाहिण। हाणे असांखे ठहिणो आहे। बाबा चई न बहुत काल जो अभ्यास हुजणो खपे।
त बाबा चवनि था समय खे पंहिंजो शिक्षक न ठाहियो। ॿार बाप खे बि दिलासो ॾींदो आहे, बाबा फ़िकर न करो, समय ते ठीकु थी वेंदो, करे वठंदासीं, अॻियां वधी वेंदासीं। लेकिन तव्हां मास्टर चई था आहियो, समय असांजी रचना आहे। असां मास्टर चई था आहियूं, समय असांजी रचना आहे। रचना मास्टर चई था जो शिक्षक ठहे, इहा शोभदो न आहे। त असांखे समय खे शिक्षक न ठाहिणो आहे। असां तयार थी करे वियूं, समय आपे ई अची वेंदो। स्लोगन आहे बाप जी पालना जो रिटर्न आहे, स्व खे ऐं सर्व खे परिवर्तन करण में सहयोगी ॾियणु, सहयोगी ठहिणु। अगरि असां बाप जी पालना वरिती आहे त उनजो रिटर्न आहे स्व खे ऐं सर्व खे परिवर्तन करण जा सहयोगी ठहिणु। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।